हाँ, असां वटि तक़रीबन 100 खन एनरोलमेंट आहे। छो त अधु ॿार कुझु बेंचूं आहिनि उन ते वेंदा आहिनि त अॼु अधु ॿार जेका हेठि वेंदा आहिनि। त असां वटि फर्नीचर जी बि खोट आहे ऐं वॉशरूम जी बि खोट आहे ऐं हिकु बिल्डिंग ॾिनी वञे ऐं टीचर जी बि हिकु खोट आहे। अर्ज़ु इहो ई आहे त असां वटि मोहम्मद ख़ान जे दौर खां हिकिड़ो ई स्कूल आहे। उन खां पोइ को बि असांखे का सहूलियत कोन मिली आहे, न वॉशरूम मिलियो आहे, न ॿियो स्कूल मिलियो आहे, न ॿियो उस्ताद मिलियो आहे। ऐं 100 ॿारनि जो तइदादु आहे, 100 ॿारनि जे तइदादु बेंचूं कोन आहिनि। उन जे करे अधु ॿार हेठि वेठा आहिनि, अधु मथे वेठा आहिनि। नियाणियूं बि स्कूल में आहिनि, उहे वेचारियूं के हेठि वेठियूं आहिनि, के मथे वेठियूं आहिनि। उन जे लाइ को बि सहूलियत कोन्हे, न पाणी जी सहूलियत आहे, न कमरे जी सहूलियत आहे, न उस्ताद जी सहूलियत आहे।